ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बिरियासिटी भरिसां ज़रई ज़मीन तां मोटर ऐं सोलर प्लेटूं चोरी कंदे 2 चोर सोघा कया विया आहिनि। ॻोठ तुरपियो विस्तड़ो में ॻोठाणनि चोरनि खे ढुड़ाए सोघो करे वरितो। ॻोठाणनि पकड़ियल चोरनि खे मारकुट बाद पुलिस जे हवाले करे छॾियो, जॾहिं त चोरनि जी सुञाणप भिरिया रोड वासी दिलदार उर्फ दिलू लाशारी ऐं संदसि साथी तौरु थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी भरिसां ज़रई ज़मीन तां मोटर ऐं सोलर प्लेटूं चोरी कंदे 2 चोर सोघा कया विया। ॻोठ तुरपियो विस्तड़ो में ॻोठाणनि चोरनि खे ढुड़ाए सोघो करे वरितो। ॻोठाणनि पकड़ियल चोरनि खे मारकुट बाद पुलिस जे हवाले करे छॾियो। चोरनि जी सुञाणप भिरिया रोड वासी दिलदार उर्फ दिलू लाशारी ऐं संदसि साथी तौरु थी आहे। बिरियासिटी भरिसां ज़रई ज़मीन तां मोटर ऐं सोलर प्लेटूं चोरी कंदे 2 चोर सोघा कया विया। ॻोठ तुरपियो विस्तड़ो में ॻोठाणनि चोरनि खे ढुड़ाए सोघो करे वरितो। ॻोठाणनि पकड़ियल चोरनि खे मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो। चोरनि जी सुञाणप भिरिया रोड वासी दिलदार उर्फ दिलू लाशारी ऐं संदसि साथी तौरु थी आहे। बिरियासिटी भरिसां ज़रई ज़मीन तां मोटर ऐं सोलर प्लेटूं चोरी कंदे 2 चोर सोघा कया विया आहिनि।